ईमान वारो इन तत्तकुल्लाह यजअल लकुम फुरकाना। सुभान अल्लाह। मुझे सुन करीम मरमर पंजे पाक कुरान करीम में फरमायो ऐ ईमान वारो जी कदे तव्हां अल्लाह जो खौफ दिल में पैदा कयो मां रब थी करे वायदो थो कया तव्हां जे अंदर में एड़ो मां अल्लाह नूर पैदा कंदुसि जेका तव्हां के हक भी नजर ईंदो त बातिल भी नजर अची वेंदो। अल्लाह केड़ो हुकुम कयो अल्लाह चयो छा ऐ ईमान वारो अल्लाह छा चयो ऐ ईमान वारो ईमान वारो ईमान वारो नमाजी हुंदो या न हुंदो हज करण वारो हुंदो या न हुंदो रोजा रखंदो हुंदो या न हुंदो सब कुछ कंदो हुंदो रब थो चवे ओ हाजी ओ पीर ओ नमाजी ओ मौलवी ओ रोजा रखण वारा जी मुझा मौला रब चवे तो सब कयो थई मां ॾिसां थो पर अंदर में मां रब जो खौफ पैदा अंदर में मां अल्लाह जो डप पैदा कर त पो इन तुजी इबादत के ॾिस त मां अल्लाह केड़ो रंग अता करे थो छॾे। नमाज पढ़णो बी गाला रोजा रखणो बी गाला हज करणो बी गाला अल्लाह जो खौफ रखणो बी गाला। हिकड़ो नंढड़ो मिसाल हिक औरत जो औरत बेवह औरत धारन में शादिया हिकड़ो बचड़ो अल्लाह जे ज़ात उनखे ॾिनो लेकिन उन औरत जे दिल जी तमन्ना है त मुंहिंजा सुहिणा करीम रब मां पंहिंजे बचड़े के हराम कान खाराईंदसि। अल्लाह जे खौफ में उन औरत पंहिंजे बचड़े के हथ जो पोरड़ियो करे कंहिंजो रिल्यूस भी करे कंहिंजे घर में पोरड़ियो करे जेका हलाल जी पघार मिलंदी आ उन ते पंहिंजे बचड़े खे तातींदी आ बचड़ो नंढड़ो वॾड़ो थींदो वियो चङो टाबरड़ो थी वियो। अल्लाह जी कुदरत निहार बादशाह जे वक़्त जे बादशाह के अजीब हिकड़ी बीमारी अचे लगी हकीम तबीब आया सभिनी इलाज ॾिना मगर डॉक्टर जवाब ॾिनो हकीमन जवाब ॾिनो ऐ बादशाह अज हिन तुझे जेका बीमारी आ इन बीमारी के दवा नथी लगे यकीनन हिन तुझे बीमारी के कहीं दुआ जी जरूरत आ। सुभान अल्लाह। बादशाह उन नेक पंहिंजे हकीम खे चयो लगे मूंखे भी ये थो त दवा जो असर नथी करे त पक कहे दुआ जी जरूरत आ हाणे मूंखे वाट ॾे त या दुआ कंहिंखां घुरायां। उन अल्लाह जे बाने जवाब ॾिनो ऐ बादशाह इहा त मूंखे बि ख़बर नाहे त रब कंहिंजी दुआ क़बूल कंदो। सुभान अल्लाह। बादशाह ऐलान कयो सुबह जो सवेर जेको भी दवा खणी दो उनखा हकीम जो न पुछबो दवा दीदो वने पंहिंजी मुराद वठंदो वने। ऐलान बादशाह जो थी वियो नंढा वॾा हकीम ईंदा विया दवा रखंदा वञो पैसा खणंदा वञो दवा रखंदा वञो पैसा हकीम पूरा थी विया ग़रीब नचण शुरू कयो को लिंबू घोटे खणी आयो को बबुर घोटे खणी आयो को खपड़ घोटे खणी आयो उहे भी अमीर थींदा विया। बादशाह के दुआ पई खपे उन दोस्तन उन छोकरे के बुधायो तुझी मां सजी जिंदगी पोरियो करे थी जिंदगी गुजारे बादशाह खैरात पियो करे बस रुकी कूड़ी दवा खणिया हलो हली लाइन में भी जेको घुरदे सो मिलंदी छोकरे के गाल समझ में अचे वे रात जो आयो अम्मा जी मुझा बचड़ा अम्मा मुझा दोस्त कूड़ जी दवा खणी वया बादशाह का इनाम वठी आया अम्मा मुखे भी इजाजत दे मां भी दवा का हथरा उठाए खणी वया बादशाह का इनाम वठी अचा अम्मड़ छाती सलाए जो बचड़ा ये न चो। सुभान अल्लाह। अम्मा छो न चवा
जी जल बादशाह कुछ ही कोन थो न मुंहिंजा बचड़ा इए न चओ सजी जिंदगी मु हलाल जो पूरो करे तोखे तात्यो आ बचड़ा तोखे हराम जो हिकड़ो लुकमो भी कोन खारायो आ हाणे तोखे हराम कीअं खाराया तुझी अमड़ जी दिल बर्दाश्त नथी करे नौजवान सुबह जो दोस्तन खे चयो अम्मा कोन हलंदुस मुंहिंजी अम्मा थी चवे इहो हराम असां हकीम नाहियूं कूड़ जी दवा न दोस्तन नेठ हणी हणी छोकरे जो दिमाग फेराए विधो थींदो आ न ये छोकरो अचे जिद करे वेही रहियो अम्मा सॼी दुनिया थी वठे उन लाइ हराम कोन्हे अचे अचे हराम थियो आहे तुंहिंजे लाइ तूं चाहीं थी त मां ॾुखनि में ज़िंदगी गुज़ारियां कपिड़ा बि सुठा कोन्हनि बूट बि भलो कोन्हे टोप बि भलो कोन्हे सभु को पियो ठठ करे ॾुखनि जो रुॻी मूं ठीको खयो आहे अम्मा अॼु राति मां मानी न खाईंदुसि अमड़ चवे थी बचड़ा ईअं न कर अल्लाह ते तवकल रख जंहिंखे ख़ुदा ॾींदो आहे उन खां कोई कोन खसींदो बेशक मगर पार जिद करे बेगी रहियो अम्मा कुछ भी थी पे अॼु मानी कोन खाईंदुसि चेसी इजाज़त न ॾींदी मां हूंदी बेशक मां मजबूर आ औलाद जे आॾो अमड़ वेचारी अबो दिल जो पको आ पर जीजल अमड़ जो मट कोई न ॾियो ख़बर ईअं ई आहे न अच्छा भला थोड़ो तव्हांखे अञा सुझा कयां जीजल मां जहिड़ो मिट ॿियो कोन आहे सुणी अम्मा जहिड़ो मिट ॿियो कोन आहे अबो भी अबो आ अबो भी अबो आ पर माओ आगे पर माओ आगे जीजल मां जहिड़ो मिट ॿियो कोन आहे पींघे में सुभारे ॾिनई मिठड़ियूं लोलियो हज में बेहारे ॾिनई लाइला जुलोलियो पंहिंजे बचन खे पंहिंजे बचन खे थी चाहत मचागे जीजल मां जहिड़ो मिट ॿियो कोन आहे जंहिंखे अमड़ सां प्यारा दिल खोले चो मूवी वारा सभिनी जी मूवी भर जीजल मां जहिड़ो मिट ॿियो कोन आहे ताते निपाए बदिड़ो कयाई ॾई सुख बचन खे ॾुखड़ा सठाई पंहिंजे बचन लाइ पंहिंजे बचन लाइ अम्मा बेटी से झूठा गे बेटी दा जठा गे जीजल मां जहिड़ो यार मिट ॿियो कोन आहे नौजवान अमड़ जिंदा ते कदर कर जंजी अमड़ नाहे उन्हनि खां पुछ त अमड़ छा थींदी आहे उन्हनि खां पुछ छो त अख जो कदर उनखे हूंदो आहे जेको अख खां नाबीन हूंदो आहे टंक जो कदर उनखे हूंदो आहे जंहिं वटि टंक न हूंदी आहे जीजल अमड़ जो पुछणो अथई त उन्हनि खां पुछ त अमड़ छाखे चइबो आहे ख़ुदा जो कसम अमड़ उहा आहे जंहिंजी दुआ मुंहिंजो रब कॾहिं बि ज़ाया थियणु कोन ॾींदो हज़रत मूसा कलीमुल्लाह अल्लाह जे दरबार में हिकड़े ॾींहुं दुआ तो घुरे या अल्लाह ओ मुंहिंजा करीम रब क़यामत जे ॾिहाड़े मां कलीम जे पाड़े में जन्नत में केर हूंदो अल्लाह फरमो ओ मुंहिंजा कलीम क़यामत जे ॾिहाड़े जन्नत में तो कलीम
कलीम जे पाड़े में तुझो फलाणो कासाई उम्मती हूंदो। अल्लाह जे कलीम दिल में ख्याल कयो वनी ॾिसां त मुंहिंजो उम्मती कहिड़ो अमल थो करे जंहिंजे करे जन्नत में मुंहिंजे पाड़े में हूंदो। अल्लाह जो सुहिणो नबी हज़रत मूसा अलैहिस्सलाम उन जो तारुफ कोन हुयो कासाई सां। कासाई सुञाणे न पियो। अठई त सॼो ॾींहुं कासाई पंहिंजी वठ टुक करे रहियो आहे। शाम जे टाइम ते कासाई हलण लॻो। हज़रत मूसा तो चवे मुसाफ़िर हां, रात तो वट रहण थो चाहियां। कासाई चयो नौजवान सुहिणा मुंहिंजे अखियुनि ते। हज़रत मूसा मुसाफ़िर थी रहण जे लाइ वियो। हज़रत मूसा कलीमुल्लाह ॾिसी रहियो आहे त उन पहुचण सां कासाई देर न कई, मानड़ी कौरड़ी करे पचाई भाॼड़ी वठी आयो। उन में मानड़ी बोड़े आलड़ी करे ॾिठई त हिकड़ी खटड़ी छिनलड़ी आ जंहिंते हिकड़ी कुराड़ी पई आ, चुरी न थी सघे। पंहिंजे हथड़नि सां उन जो मुहड़ो थो धोराए, उन जे चपड़नि खे धोई करे खणी हंज में बेहारे पंहिंजे हथड़नि सां उन कुराड़ी अमण जे बात में आलड़ो किरहड़ो करे आस्ते आस्ते विझे थो पियो। हज़रत मूसा कलीमुल्लाह फरमाए थो कुझु घड़ियूं गुज़रियूं इएं